अल्हम्दुलिल्लाह दोस्तों असां हींअर ख़ुदाबाद जामे मस्जिद पहुची विया आहियूं। असांजो दोस्त भाई अली उल मुर्तज़ा भी असां सां गॾु आहे। इंशाअल्लाह अंदरि वञी करे ख़ुदाबाद मस्जिद जी तव्हांखे ज़ियारत कराईंदासीं। अल्हम्दुलिल्लाह ही जामे मस्जिद ख़ुदाबाद जो है ॿाहिरियों हिस्सो आहे गेट वारो। अल्हम्दुलिल्लाह गेट जी तरफ़ असां मस्जिद शरीफ़ जे अंदरि असां वञी रहिया आहियूं। दोस्तों अल्हम्दुलिल्लाह असां जामे मस्जिद ख़ुदाबाद पहुची विया आहियूं, जंहिंजो मंज़र तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो। अल्हम्दुलिल्लाह ही जामे मस्जिद ख़ुदाबाद आहे, जंहिंजे लाइ मशहूरु आहे। तक़रीबन हे 500 साल खां वधीक क़दीमी ही मस्जिद शरीफ़ आहे। ऐं किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त माण्हू जेके हिते घुमणु ईंदा आहिनि, तफ़रीह जे लाइ ईंदा आहिनि, उहे कुबनि जे अंदरि बंदि थी वेंदा आहिनि ऐं गुम थी वेंदा आहिनि। हालांकि अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का, इहो माना बतौर हिकिड़ी अफ़वाह आहे। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। दोस्तों अल्हम्दुलिल्लाह असां जामे मस्जिद ख़ुदाबाद पहुची विया आहियूं। ख़ैरनि सां तव्हांजी दुआउनि सां असांजो सफ़र तमामु बहितरीनु रहियो, सुठो रहियो। जामे मस्जिद ख़ुदाबाद तमामु क़दीमी मस्जिद आहे। इहो थो वञे त 500 खां 600 साल क़दीम पुराणी मस्जिद आहे। ऐं दोस्तनि असांखे कमेंट में ॿुधायो साईं, असां ॿुधो आहे त मस्जिद ख़ुदाबाद जे अंदरि माण्हू घुमणु वेंदा आहिनि या तफ़रीह ते वेंदा आहिनि, उहे गुम थी वेंदा आहिनि। हालांकि अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। अल्हम्दुलिल्लाह हिते असां पहुतल आहियूं, मस्जिद शरीफ़ जो जेको आहे सो ज़ियारत बि कयूं था ऐं इंशाअल्लाह जेको आहे सो तव्हांखे बि इन जी ज़ियारत कंदासीं। तमामु बहितरीनु मस्जिद आहे ऐं वॾी पुराणी क़दीमी मस्जिद आहे। अल्हम्दुलिल्लाह हे जामे मस्जिद ख़ुदाबाद जो जे विरांडे जो मंज़र आहे, तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था। केतिरो ई ख़ूबसूरत तमामु बहितरीनु मंज़र आहे। अल्हम्दुलिल्लाह जामे मस्जिद जो कम बि बाक़ाइदे सुठे नमूने सां हली रहियो आहे। ऐं असांजो हीउ दोस्त आहे अली उल मुर्तज़ा लगारी साहब। अल्हम्दुलिल्लाह इहो बि तमामु बहितरीनु तबियत जो मालिक आहे। अल्लाह ताला हिन खे बि ख़ुशि रखंदो ऐं असांजे सफ़र जो साथी आहे। माशाअल्लाह हे मस्जिद शरीफ़ जो अंदरियों हिस्सो आहे, जंहिंजो कमु अल्हम्दुलिल्लाह हली रहियो आहे तमामु बहितरीनु नमूने सां। ऐं हीअ मस्जिद शरीफ़ जो महराब आहे, क़ुरान शरीफ़ रखियलु आहिनि। हीअ मिंबर आहे जंहिं ते इमाम बीही करे ख़ुतबो ॾींदो आहे। अल्हम्दुलिल्लाह मस्जिद तमामु बहितरीनु आहे। ऐं हीअ मथे तव्हां ॾिसी सघो था, हे मस्जिद शरीफ़ जा मीनार आहिनि, तमामु बुलंदी जा आहिनि। ऐं दोस्तों हे तव्हां गौर कंदव त हे जामे मस्जिद ख़ुदाबाद जी भित तव्हां ॾिसो था केॾी वेकिरी आहे। मूं हिन जी माप कई आहे, तक़रीबन 15 फुट ही भित तमामु वेकिरी आहे जेका ठहियलु आहे। ऐं तव्हां ज़ियारत बि कयो, दिलि बि ख़ुशि कयो। अल्हम्दुलिल्लाह ही जामे मस्जिद ख़ुदाबाद जी पार्किंग आहे। अल्हम्दुलिल्लाह हिते जेका दोस्त विज़िट जे लाइ ईंदा आहिनि या शहरी विज़िट जे लाइ ईंदा आहिनि, उहे उन्हनि जो आरामगाह हिते थींदो आहे ऐं हिते वेही इंजॉय कंदा आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह हीअ जामे मस्जिद ख़ुदाबाद जो जीअं त कमु हली रहियो आहे, हे काठ वग़ैरह जी उनजी डिज़ाइनिंग थिए पई थी। माशाअल्लाह